अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही वीडियो आहे अगरि ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजे प्यारनि में कंहिंखे ॼाण सुञाण में अगरि हार्ट अटैक थिए थो, हार्ट अटैक खां पोइ कहिड़ियूं शयूं कहिड़ा एहतियात करणु घुरिजनि जो असां पंहिंजो वधीक दिलि खे डैमेज न कयूं ऐं जल्दी हॉस्पिटल पहुचूं। त सभ खां पहिरियां असां ॻाल्हाईंदासीं हिकु अहिड़ो बॉक्स ठाहियो या हिकिड़ो पाउच अहिड़ो ठाहियो जंहिंमें टे मेडिसन्स हुजणु ज़रूरी आहिनि। जिन में पहिरियों आहे डिस्प्रिन गोरी, त हिकिड़ो पतो डिस्प्रिन जो हुजणु उन में ज़रूरी आहे। डिस्प्रिन खे जेको आहे सो चॿाइणो आहे ऐं पाणी बिल्कुलु ई इस्तेमालु न करिणो आहे। सो वंस अगेन के जेका डिस्प्रिन गोरी आहे उन खे तव्हां चॿाड़ियो, पर पाणी जो इस्तेमालु हरगिज़ न करणु घुरिजे। इन में जेको आहे सो तव्हां वरी धीक डॉक्टर सां ज़रूरु मशवरो कंदा, छो त हीअ जेका आहे सा असां इंफॉर्मेशन जेका ॾियूं पिया उहा मां एज़ ए डॉक्टर न पियो ॾियां, छो त मां डॉक्टर न आहियां ऐं हीअ जेका इंफॉर्मेशन इंटरनेट ते मौजूदु आहे। ॿी आहे दवा एंजीसिड। हाणे एंजीसिड जी तव्हांखे तस्वीर नज़र अची रही हूंदी। एंजीसिड जी जेका टेबलेट आहे उहा ज़बान जे हेठां रखणी आहे। त दोस्तो ही दवा वरी बि तव्हां इनखे ॾिसी वठो, इहा आहे एंजीसिड। सो एंजीसिड खे ज़बान जे हेठां रखिणो आहे। उन खां पोइ आहे डेपोनेंट NT5। इहो हिकिड़ो स्किन पैच हूंदो आहे जेको तव्हां राइट साइड ते सीने खां मथे हिते तव्हां लॻायो। इन सां छा थींदो जो तव्हांखे काफ़ी टाइम मिली वेंदो त जीअं तव्हां हॉस्पिटल पहुची सघो। त महिरबानी दोस्तो, तव्हां ही वीडियो दोस्तनि सां बि शेयर कयो। थैंक यू सो मच।